मल अगते था वजन कोई राह दई तो लंघे तो अग्या भी अब्बास चे तो रस्तो बदला खबर न थी हया जी मलिका बाहर आई आहे मुझे तमा बुधायो इन्हें के गरीब चइबो ये हुसैन जी अमीरी है सब मसाइब जा आशिक हो तहां के मुफस्सल मसाइब मुझा साईं बुधाईंदा। चलो तांजे ने बुधण के दिसी मुझे दिल थी चवे मां सैयदा ज़ैनब जी अमीरी जा ब जुमला पढ़ा मसाइब ते त रोंदा आहियूं। अल्लाह करवट करवट जन्नत बख्शे मरहूम मोहसिन नकवी की। अल्लाह उन जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा। हुसैन जो भलो मदा हो वो चवंदो हो जरी मल वतन पिया छॾनि त शब्बीर वेठो गली में कुर्सी रखी ताकि इंतजामात ते शब्बीर जी नज़र हुजे। हाणे सॾु करे ऐं चवनि था अकबर अब्बास सज्जाद जवाना ने बनी हाशिम के वठी ऐं वञो ज़ैनब कुबरा के वठी अची महमल में बेहारियो। तहां जेके रोवण आया हो मारे ॾिसजो जरी मल अचन था पया त हीअं हजरत सज्जाद मखदूमा ज़ैनब हजरत अली अकबर जे अञा भी राज़ी होजो तो मां ज़ाकिरी अंदाज में चवां अज ज़ैनब इएं थी हले जियां ज़हरा मुबाहले में पई वञे। हिकड़े पासे कहूं अली बे पासे कहूं मोहम्मद जवाना ने बनी हाशिम चौधारी तलवारों म्यान मां निकतला विख विख ते ऐलान कंदा था अचन अल हिजाब अल हिजाब अल हिजाब पर्दो कयो पर्दो कयो पर्दो कयो जो ज़ैनब बाहर आई आ। रोवण वारो चंद विखूं जरी मल खयन न त मरहूम जा जुमला आहिनि। एक दफ़ो हजरत सज्जाद ॾिसी ऐं चयो अकबर चाचो अब्बास काॾे वियो। दोदान के बारो अली अकबर मोह ते मातम करे रोई चयो सज्जाद भा तहां पोइते ॾिसो पाण। सज्जाद जो ॾिसे त अब्बास पंहिंजो अमामो लाहे ज़ैनब जे कदम जा निशान पियो थो मिटाए मथे मोह करे कॾहिं कॾहिं चए तो तूं जो बेपरवाह हाँ जेका हवेली में नथी हले उहा बाज़ार में बग़ैर चादर जे कीअं वेंदी। मौला तुझी आज़ादारी कबूल कर। बाहर निकता हुसैन मजलूम कुर्सी छड़ी शबीर अगते वधियो अली जे धीअ जे भरसां अची फरमाइनि था ज़ैनब अचो ज़ानो ते कदम रखी महमल में वेहो। मौला करे ता बुद्धो रुगो ज़ानो ते कदम रखी महमल में वेहो अली वारो मखदूमा जियां सवार थियण चाहे पई अब्बास सहारो ॾिनो। सज्जाद चादर जो लड़ खयो अकबर नालैन संभाली हजरत अब्बास होरिया तो चवे हस्बी अल्लाह हस्बी अल्लाह हस्बी अल्लाह। दोदान के वारा हुसैन रोई तो चवे इन्ना लिल्लाह। सैयदन जा मुकानियो अली जी थी जड़े मला महमल में वेठी रोई चेती शबीर जिया मदीने में सवार कयो थी इए करबला जी भी पारत हो जाई। आखिरी जुमलो दुआ तो दिया करबला में किया सवार थी ज़ैनब। रोवण वारो यारी मुहर्रम जो सुबह सड़ियल खैमन जी खाक ते बच्चा विहारियों वेठी आ नाइबे ज़हरा
जरी मल उठ अची वेठा हिक हिक बीबी पुछे थी ज़ैनब ही छो आया आहिनि। अली जी धी फरमाए थी इन्हनि ते वेही बाज़ार में ॾस जो नमाज़ पढ़ंदे मारियो वियो आहे। ज़हरा जी धी अॻे सवार कंदो हो अब्बास, अॼु केरु सवार कंदो? साइण फरमाए थी अॼु अब्बास माया। हिक हिक बीबी के सवार करायो ज़ैनब जॾहिं महिल अकेली पाण बची हुसैन ॾे कयईं मुंह रोई चए थी शबीर मां मदीने वारी ज़ैनब जै उठ ते अली जी धी के वेहणो हुयो उन्हें उठ पुठी ज़मीन सां लाती पंहिंजी ॿोली में चए तो चढ़ी आ नबी जी धी नाने के चइजा नाना हैवाननि क़दुरु कयो हो